नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त आलमी वबा कोरोना ख़िलाफ़ वैक्सीन जी तैयारी सां गॾोगॾु माहिर जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां अहिड़ा औज़ार बि तैयार करे रहिया आहिनि जेके कोरोना वायरस जंग ख़िलाफ़ में असराइता हथियार साबित थी सघंदा आहिनि। सूरत हाल खे नज़र में रखंदे माहिरीन टेक्नोलॉजी जी मदद सां फेस मास्क तैयार कया विया आहिनि। किथे बि नई टेक्नोलॉजी मुतारिफ़ कराई वई है, पर हाणे माहिरीन हिकु अहिड़ो औज़ार तैयार कयो जेको स्मार्टफोन जी मदद सां कमु कंदो। ॾखण कोरिया जे माहिरीन स्मार्टफोन सां थर्मामीटर में तब्दील थींदड़ औज़ार तैयार कयो है। अहिड़ो औज़ार असराइतो ऐं सस्तो है जेको इमेजिंग सेंस डिवाइस है जेको स्मार्टफोन में लगायो वेंदो। माहिरीन मूजिब इहा डिवाइस वेडोनियम डाइऑक्साइड मां तैयार कई वई जेका ॻाढ़नि शुआनि खे जज़ब कंदी है, इलेक्ट्रॉनिक सिग्नल में तब्दील थी वेंदी है। ईअं जिस्म जो गर्मी पद मोबाइल ते अंगनि जी मदद सां चेक करे सघिजे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।